ख़बरुनि अपडेट सिलसिले के अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया सिजावल खां। पीपी शहीद भुट्टो ज़िला सिजावल जे अॻवान महमद सालिह सूमरो पारां पीपी शहीद भुट्टो ज़िले ठठे जे अॻवाननि शहरियुनि ऐं साफ़ियुनि जे मान में इफ़्तार पार्टी दड़ो सूमरा हाउस ते थी, जंहिंमें पीपी शहीद भुट्टो ज़िला ठठे जो सदर बाबू एहसान भुट्टो, चांदी खान बिरोही, सिकंदर अली रांझाणी, मीर मुर्तज़ा ओठो, अहमद बहरियार, महमद उमर सूमरो, फराज़ सूमरो, दड़ो प्रेस क्लब जो सदर हबीबुल्लाह मेमन, सहाफ़ी समीउल्लाह मेमन, अवामी प्रेस क्लब जो सहाफ़ी सचल सूमरो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते पीपी शहीद भुट्टो ज़िलाई ठठे जो सदर बाबू एहसान भुट्टो ऐं चांदी खान बिरोही चयो त पीपी शहीद भुट्टो पार्टी मुल्क जे अवाम जी हक़ीक़ी पार्टी आहे, जंहिंजा वारस जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी बहादुर शहज़ादी फ़ातिमा भुट्टो आहिनि, जेकी जल्द हिन मुल्क जे ग़रीब ऐं मज़लूम अवाम जी ख़िदमत ऐं वारसी करण लाइ मैदान ते लहंदा ऐं ज़ालिम अवाम दुश्मन हुक्मराननि जो सिजो हमेशह जे लाइ लही वेंदो। उन्हनि चयो त मुल्क में महांगाई सबबि अवाम सख़्तु परेशान आहे ऐं हुक्मरान अयाशियुनि में पूरा आहिनि। ला क़ानूनियत सबबि हाणे मासूम न्याणियूं अगवा थी रहियूं आहिनि। उन्हनि चयो त संगरार जी मासूम प्रिया कुमारी 3 सालनि खां ज़ालिमनि वटि क़ैद आहे। संदसि जीजल मां तड़पी रही आहे, पर हुक्मराननि जे कन ते जूं बि नथी सुरे। खेसि जल्द बाज़ियाब करायो वञे।